अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरी सां हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जवान यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। दोस्तों रस नवाब खान वटि हाणे कमीनो अची चुको आहे ऐं हू तमामु ख़ुशि थियो ऐं हू मूंसा जे पोयां पइजी वियो ऐं हू हाणे जाते काथे मूंसा खे ॻोल्हींदो, पर मूंसा उनखे हथु कोन ईंदो ऐं मूंसा ऐं बावल खान मीर खे मारण जी प्लानिंग ठाहींदा ऐं मीर जे पोयां पवंदा ऐं मीर खे ॻोल्हे वठंदा ऐं मीर जे मथां हथियार हलाईंदा ऐं सिजावल खान मूंसा सां ठाव करण जो सोचींदो ऐं बावल खान सां दुश्मनी करण जो सोचींदो त बावल खान खे कीअं टंडा ॾियां ऐं दरिया खान मीर खे सम्झाईंदो त तूं हाली मूंसां ऐं बावल खान खां पासो थी ऐं ॿिए पासे दरिया खान मूंसा खे सम्झाईंदो त तूं मीर सां ठाव कर ऐं पंहिंजा ग़लतियूं मीर जूं माफ़ु कर ऐं मीर तुंहिंजा ग़लतियूं माफ़ु कंदो, तूं मीर जा ग़लतियूं माफ़ु कर। दरिया खान उन सां ठाव करण जो सोचींदो पर मूंसा उन सां ठाव कोन करे सघंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।